जो ये अरब सगोरा एक बहराड़ी जे इलाके में रहंदड़ रेगिस्तान जे इलाके में रहंदड़ जाते पानी भी ना है, सब्ज इलाको भी ना है, रोड रास्ता भी कोन हा। अड़े जबलन के अंदर रहंदड़ माण्हुनि खे अल्लाह ताला एॾो मक़ाम अता फरमायो जो अल्लाह ताला उन्हनि जे ज़िक्र खे क़ुरान में बयान फरमायो। या कहिड़ी ख़ुसूसियत हुई अरबन में जो अल्लाह ताला उन्हनि खे ज़मीन खां आसमान ते पहुचायो। उनजी तमद्दुन, उनजी गैरत, उनजी वफ़ा, उनजो अहद पैमान हिकिड़ो वॾे में वॾो हिकिड़ो मशहूर हुयो। अरबन जे अंदरि सखा मशहूर हुई, अरबन जे अंदरि तमद्दुन, अरबन जे अंदरि अहद पैमान, वायदे वफ़ाई, ईसार कुर्बानी इहा आम हुई। परायो त मेहमान ईंदो हो मगर पंहिंजे जी बि एॾी इज़त कंदा हुआ जो उन पंहिंजे खां वधीक हिकु पराए जी इज़त रखंदा हुआ। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी त सखा मशहूर हुई जो त इहो बि अरब आहे ऐं नस्ल अरबन जो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि ईअं मानी न खाईंदो जेसीं ताईं को महिमान न ईंदो। ऐं अल्लाह जे कुदरत सां अल्लाह को घुरंदो हो कोई महिमान कोई न कोई अची वेंदो। हिकिड़े ॾींहुं इब्राहिम अलैहिस्सलाम खे सुबुह खां वठी कुझु टाइम गुज़री वियो मगर को बि महिमान घर ते न आयो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम घर खां ॿाहिरि निकिरी करे मैदान ते आयो आहे। ॾिसां त सही मता महिमान नज़र अचे, महिमान खे मां पंहिंजे मेज़बानी जे लाइ उताक ते वठी अचां। मुंहिंजा ॿार जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम रेगिस्तान जे इलाके में ॻोल्हणु शुरू कयो, ॻोल्हे ॻोल्हे हिकु ॾिठई त हमरा हुआ परे खां अची रहियो आहे। उन खां परे खां इशारो कई त हेॾे आ। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इशारे ते उहो अणॼाण महिमान, अणॼाण इंसान हिन जे इशारे ते मोटी पियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जॾहिं वेझो आयो आहे त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे इस्लामी तरीक़े जे मुताबिक़ अस्सलामु अलैकुम चयो। छो त अस्सलामु अलैकुम इहो इस्लामी तरीक़ो आहे। अंबिया जो तरीक़ो अस्सलामु अलैकुम आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं, ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे तो असांजे महबूब मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सभ जो रिवाज ऐं इस्लामी कानून इस्लामी तरीक़ो आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन अणॼाण खे सलाम ॾिनो उहो ख़ामोश रहियो। इब्राहिम अलैहिस्सलाम पुछो त भला सलाम जो जवाबु छो नथो ॾे? छा दुश्मन त नाहे? छा तोखे सलाम जो जवाबु नथो अचे? सलाम मुंहिंजे ज़हन में बि न आहे। सलाम छा आहे मूंखे का ख़बर कान्हे। मां त हिकिड़ो बुत परस्त आहियां, मजूसी आहियां, बुतनि जो पूॼींदड़ आहियां, पूॼारी बुतनि जो आहियां, मूंखे का ख़बर न आहे त सलाम छा आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दिलि में सोचियो काफ़ी टाइम खां वठी पहिरियां त महिमान न आयो, वरी जे महिमान जी ॻोल्हा करे हिनखे मां पाण सॾु करे हेॾे आंदो आहे। हाणे जेकॾहिं हिनखे मां चवां थो त बाबा हलियो वञ, इहा त अञा ॾुख जी ॻाल्हि थींदी छो त सॾे मां पाण घुरायो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम लाचार थी करे चईंदा महिमानी मां झली आहे, महिरबानी करे मुंहिंजी मेज़बानी क़बूल कर, मुंहिंजी महिमानी क़बूल कर। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तॾे ते जॾहिं ही बुत परस्त आयो आहे उताक ते अल्लाह जो नबी खलीलुल्लाह जंहिंजो लक़ब आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम
उनजा हथ पाण धोआरिया अथसि, दस्तरखान पाण विछाए थो, मानी खणी आयो आहे। उनखे बि ख़बर न आहे त हे केरु आहे, छो त नबी जी उनखे बि ख़बर न आहे त नबी छा थींदो आहे। चई बसि हिकिड़ो अरब आहे जंहिं मूंखे मानी खाइण लाइ घुरायो आहे। अंदरि जॾहिं वेठा त वरी इब्राहिम अलैहिस्सलाम मानी अॻियां करे रखियसि ऐं चई त बिस्मिल्लाह व अला बरकतिल्लाह। अबा ये लफ़्ज़ चई करे मानी खा। जो इब्राहिम मां अॻ में तोखे चयो त मां बुत परस्त आहियां, मां तोखे सलाम जो जवाब बि कोन ॾिनो, हाणे वरी मूंखे थो चए त बिस्मिल्लाह पढ़। मां त अलाह जे नाले खां बि वाक़ुफ़ न आहियां, मां बुतनि जो पुॼारी आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन ॻाल्हि ते तमामु घणी कावल लॻी ऐं चई त हो त सलाम जो जवाबु हुयो, हिते त मानी रिज़्क़ खाइण में बि तूं बिस्मिल्लाह नथो चवे, महिरबानी करे मुंहिंजे दस्तरखान खां हलियो वञ। गुस्सो लॻो, कावड़ लॻी। अलाह जे नाले खां एॾो परे आहे जो मानी खाए रिज़्क़ खाए थो, उन ते बि बिस्मिल्लाह नथो पढ़े। इब्राहिम अलैहिस्सलाम अञा हिन खे इहा कावड़ ज़ाहिर करे अञा उताक खां ॿाहिरि न निकितो आहे त अलाह जो वही जिब्राईल पातो आहे। चओ सुभान अल्लाह। जिब्राईल अलैहिस्सलाम अची वियो आहे अलाह जो पैगाम खणी करे। ओ इब्राहिम, जी जिब्राईल, जी मूंखे रब करीम मोकिलियो आहे। जी कहिड़ो हुकुम आहे? जी अल्लाह ताला मोकिलियो आहे त हे वाक़ई बुत परस्त हुयो, हे वाक़ई तुंहिंजे सलाम जो जवाबु न ॾिनई, हे वाक़ई बिस्मिल्लाह में कोन पढ़ई। ओ इब्राहिम, केतिरा साल थिया आहिनि नंढे खां वठी वॾो कयो मां थमांसि, रिज़्क़ हिनखे मां खारायो आहे, सॼो ॾींहुं सॼो राति मां खारायांसि थो, पीआरियांसि बि थो, हिफ़ाज़त बि रखांसि थो, निंड बि मां करायांसि थो, औलाद बि मां ॾियांसि थो। भली मुंहिंजो नालो ज़ुबान ते न वठे, मां त उहो रब आहियां जेको मूंखे न सॾींदो आहे, मां उनखे बि ॾींदो आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्राईल चयसि अलाह ॾोरापो मोकिलियो थी ख़लील, कहिड़ो ॾोरापो आहे? चई इनखे दस्तरखान तूं छो उथारियो थी? मां रब हिनखे खारायां पियो, पीआरियां पियो, तूं हिकिड़े खाधे जे लाइ कावड़ियो आहे, मां त ज़िंदगी हिन जो ज़िम्मो खणी छॾियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी थो घुरे, ओ मुंहिंजा अल्लाह, मां साॻे खे वठी थो अचां, इहो ॾोरापो मूंखे क़बूल न आहे, छो त ॾोरापो बि रबे जलील जो ॾोरापो आहे। असां खां वॾेरे जे ॾोरापा खां डिॼी वेंदा, यार फलाणो ॾोरापो न ॾे, फलाणो सरदार नवाब माइट मिट वॾेरो आहे, ॾोरापो न ॾे, कमु चङो कयासीं। अल्लाह जे ख़लील इब्राहिम खे रब जलील जे ॾोरापे जो ख़्यालु आयो त रब ॾोरापो मोकिलियो आहे, इन महिमान खे मां मोटी आणे खाराईंदुसि। ॿाहिरि यकदमि निकितो त हो परे निकिरी चुको आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पेरनि में जूता बि हथ न आया, ईअं कढ लॻी वियुसि कि भॼा वञी पुॼांसि। यकदमि हुनखे ॿाहि खां वठी अदा महिरबानी कर, मूंखे माफ़ी ॾे, मुंहिंजे दस्तरखान ते हली मानी खा, तो बुत परस्त जे करे मूंखे अर्शनि खां अलाह मयार ॾिनी आहे, रब करीम मयार ॾिनी आहे। हो बि वरी मचलो थी वियो, सम्झो था न सिंधी में, हो बि मचलो थी वियो त मां छो हाणे तोॾे हलां, मूंखे उथारे कढियो थी। चई बाबा महिरबानी कर, हे मेड़ कयां ॿाहूं थो ॿुधाए, महिरबानी कर हाणे हल, मूंखां ख़ता थी वई आहे। चई मां कोन हलंदुसि। हाणे ज़ोर न हले पराए जे मथां, हाणे छा करे हुनखे ज़ोरी त कोन हलणो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम काफ़ी देरि खां बाद में वास्ता विधसि, ईअं न कर मां ॾे हल। नेठो वापसि आयो आहे, उन दस्तरखान ते माफ़ी वठी करे महिमान खे खाराई। ऐं इहो बि मशहूरु वाक़ियो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे रस्ते ते घरु हुयो, मलाइक वञनि पिया अॻे बस्ती ते अज़ाब करणु। ॿ मलाइक हुया, क़ुर जे 13 सिपारे में इहो वाक़ियो आहे। ॿ मलाइक हुया, उहे रस्ते तां वञनि पिया अॻी बस्ती ते। हाणे हिकिड़ी बस्ती इब्राहिम जी आहे ॻोठ, ॿियो ॻोठ उन्हनि जो आहे। मलाइक जीअं जो आया हैदर ते बीठो आहे, ॾिठो अलाह जो नबी ख़लीलुल्लाह बीठो आहे, जे मदरसे जे ॿाहिरां मां बीठो हुजा, हर कोई ईंदो यार मौलवी साहिबु बीठो आहे, सलाम कयूं वञूं।
असां वेंदासीं मोहम्मदपुर पर सलाम कयूं वञूं क़िस्म सां बोल सां ॿार बीठो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे दरवाज़े ते बीठो आहे हे रस्ते सां वञनि था ॾिठो इब्राहिम खे त लड़ी आया अस्सलाम वालेकुम या इब्राहिम ओ इब्राहिम तो ते सलाम थी हुजे हिन बि चयो वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह व बरकातहू तव्हां ते बि अल्लाह जी सलामती रहमत हुजे उन खां बाद मलाइका रवाना थियण लॻा जी काॾे था वञो अचो मुंहिंजी महिमानी खाई वञो मलाइकनि सोचियो त इब्राहिम असांखे सुञातो ई कोन्हे असां मलाइका हूं सलाम त ॾिनोसीं हिन सुञातो कोन्हे हे सम्झे थो त इंसान आहे न हाणे हे त महिमान नवाज़ असांखे बि ख़बर आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे चवण ते अंदरि आया उताक में वेठा हिन देर ई कोन कई वञी काबो कुठई न मुर्गी न अंडो न छेलो गाबो बीठो एॾो सारो कोई घरवारे खे जी जल्दी करण खे सजी कर माने बि पचाए सजी बि कर त मां महिमाननि खे खारायां महिमान अंदरां ॿुधनि था पिया त इब्राहिम ख़फ़ो करे रहियो आहे गाबो बि कुठो थो सजी बि करे थो मानी बि पचराए थो मलाइका ख़ामोश रहिया आहिनि एतिरे में ॼण सजी तयारु थी आहे पाणी बि आणे रखियईं सजी मानी बि आणे रखियईं कि मां बिस्मिल्लाह करे खाओ मलाइका चवनि था इब्राहिम खिली करे चवणु लॻा असां त मलाइका हूं असां इंसान न आहियूं छो त मलाइका खाईंदा पीअंदा कोन्हनि मलाइका खाईंदा पीअंदा न आहिनि इंसान खाईंदो पीअंदो आहे इब्राहिम छा थो करे असां त खाईंदा पीअंदा न आहियूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे दरवाज़े जे अंदरां वरी घरवारी बीठी हुअसि जेको थोरो सामान ॾींदी पई वञे को पाणी आहे को दस्तरखान आहे पर्दे जे अंदरि बीठी आहे उन खां टहक निकिरी वियो कि हेॾी ख़्वारी कराई गाबो कोठई सजी कराई हो त मलाइका आहिनि खाइण पीअण बि कोन था असांजो शोहर इब्राहिम मुंहिंजो मुड़ुसु पुछे था वाह केरु आहियो किथां जा आहियो अॻ में पुछिया पोइ त गाबो पुड़े आहे हे त खाइनि ई नथा मलाइका इब्राहिम असां सलाम ॾिनोसीं अॻी बस्ती जेकी आहे न लूत अलैहिस्सलाम वारी असां ओॾे था वञूं अलाह जो अज़ाब उन्हनि ते आणींदासीं हलिया न उन्हनि ते अज़ाब आंदो एॾा महिमान नवाज़ रब हातिम जेको आहे इहे तय कबीले जो कबीला हूंदा आहिनि कुरैश कबीलो सकीफ़ कबीलो बनु हाशिम कबीलो ये सब अरबन जा कबीला तय कबीलो जेको आहे मशहूरु कबीलो सखावत में उनजो सरदार जेको हातिम हुयो उनजी सखावत मशहूरु हुई हिकु सियारे जी मौसम हातिम तो बयानु करे त मुंहिंजे घर में फाको अची वियो फाको सम्झो था बुख यानी बेहद त हुई पर मुंहिंजे घर सखावत वारे में भी इहा हालत हुई जो मुंहिंजा घर जा बचड़ा भी रात जो रोई रोई करे घरवारी के चमटन के थपकी हणी नंढ कराए जेके अमड़ियूं मारियूं लोली ॾेई करे ॿार खे थपकी हणंदियूं आहिनि निंड कराईंदियूं आहिनि घरवारी के चमटन के निंड कराए कुछ भी घर में न आहे ॾिसूं था पिया सुबुह थिए वरी सखी माण्हू जेको हिकु हिकु महीना महिमान ते उठ कंदो हातिम ऐं हिन जी मशहूरु ॻाल्हि इहा हूंदी हुई हर शइ जी बख़्शिश करे छॾींदो हे शइ तोखे बख़्शा वञ हे खणी वञ ॿ शयूं पाण वटि रखंदो हिकु घोड़ो ॿियो असलो बि सदाई हूंदो हुअसि कान का जंग लॻी पई ओचितो सवारी बि सदाई हूंदी हुअसि मथां का सवारी जे महिमान हुजे या मुसाफ़िर हुजे चए थो मूंखे ज़रूरत आहे त मां पंहिंजी सवारी ॾेई छॾियांसि इहा बि हिन जी मशहूरु ॻाल्हि हूंदी हुई हाणे हिन वटि ॿई शयूं हुयूं घोड़ो बि हुयसि ऐं ॿिए नंबर उठ बि हुयसि ॿिए नंबर ते असलो बि हुयसि हाणे पंहिंजे बचनि खां उठ खे प्यारो कीअं हाणे हिकिड़ो उठ आहे सवारी जे लाइ बचा नंढ करनि बुख ते ई पोइ ॾिसंदासीं इशा खां बाद में अतरात थी आहे हिकिड़ी औरत बचड़ो पाण सां खणी आई आहे खीमे जे कुंड मां जेको आहे खीमो मथे थियो आहे हवा लॻणु शुरू थी आहे हथ में निहारे त इहा आहे त का औरत आहे या को माण्हू आहे जेको खीमे मां अंदरि थो अचे हकल की केरु आहे मुंहिंजे खीमे में थो अचे चई मां औरत आहियां मुसाफ़िर आहियां मां सां गॾु बचो आहे चई हली आहे अंदरि हिन यकदमि रोशनी पैदा कई यानी काशे ॿाहिरि ई रोशनी थी उहा अंदरि आई
जी ओ हातिम गाल मुझी बुध मां कला को बुखायल आया मुझो बच्चो भी बुखायल खीर संज में ना है जो मां बच्चे के पियारिया मां के का भी वाह को न सुजिया मां तो वटाई आया मेहरबानी करे मुझे बच्चन जो गुजर कर काश मुखे दे उनके खबर ना है औरत वेचारी के ते अगे बुखायल पान पांजे बच्चन के भूख ते सुमारियो तस उन वेचारी के खबर कोन हुई हातम सोचो एड़ी औरत जेका कमजोर औरत ऐं तमाम बुख मां बेहाल थी मां वटि आई आहे अम्मा वेही छुरी खणी देर न की उठ ज़िबा के उठ जी अरबन में मशहूर मेहमानी कहिड़ी हूंदी उठण में कुहठ मथी जंहिंमें कुझु सेर आहे न कुझु सेर गोश्त हूंदो आहे कुहठ में अरबन में वॾी सखा इहा हूंदी जो कुहठ यकदम छुरी सां लाहे बस उहा सजी करे महिमान खे खाराईंदा उठ सॼो छुटो कुहठ जे करे उठ पवंदा हिन बि देर कोन कई कुहठ उहा मथी जेका लाहे करे कि अम्मा हाणे छुरी थी हिन जा टुकर टुकर कर त मां ॿाहिरि थोरो अचां थो ॿाहिरि वञी करे ॻोठनि में ऐलान कई अचो मां उठ पुठो अचो उठ जेको आहे पंहिंजो कटे खणी वञो वञी खाओ ऐलान ते ख़लक़त आई हीअ औरत वेचारी कटे कटे जेको हिनखे वणंदो हो बाहि वॾी आहे हातिम ॿारी बाहि ॿारे करे उन में उहो उछिलई जेका कुहठ जा हिसा उन औरत टुकड़ा कया हुआ यानी सजी थिए गोश्त पचे त बच्चनि जा खाइनि उहा औरत जेतिरो वणे सिर खे ॾिनई उहो सजी थिए पियो हेॾा अची ख़लक़ अची वई तो हातिम जे घर उठ पुठो आहे अची करे हल्का टुकड़ा शुरू कया हल्को पंहिंजी कातियूं खणी आयो टुकर थींदे थींदे हथा जेका हॾे जे मथां ज़रो जेको चमड़ो आहे न चमड़ो छॾियो बकाया गोश्त जो ज़रो बि न छॾियो खणी आ सखा ॾिस हाणे औरत ढो करे हली वई हो जेके उठ वारा परे खां आया उहा हलिया विया बच्चा पंहिंजा उहे बुख ते रहिया पंहिंजा बच्चा उहे बुख ते रहिया न ॾेई सघियो उन्हनि खे उनजे घर वारे बि चई न सघी त हातिम कुझु त बच्चनि जे लाइ रख हेॾी फारग थियो उठ पुठ हले वियो महिमान हलिया विया ओड़े पाड़े जा हलिया विया घरवारी जे हे जो कलाकूं बुख ते पिया थी इन्हनि जे लाइ कुझु ख़्यालु कयो अथई कि मां ॾिसां थो वञी ॿाहिरि जो वञे त सुभान अल्लाह सुठे में सुठो हिकिड़ो उठ बीठो आहे ॻाढ़ो उठ अरबी नस्ल जो बीठो आहे ॾिठई त पहिरों बि करजो कोन्हे अलाए केरु बीहारे वियो घरवारे खे चई अलाह जी मदद थिए अलाह जे तरफ़ां उठायो आहे उही करे पाण खाधई घरवारे खे ॾिनई बच्चनि खे इहा सखा हूंदी हुई अरबन में ओपरो माण्हू जे लाइ ईअं न जो वाक़ुफ़ अची वियो ओपरे जे लाइ बि इहा महिमानी कंदा तॾहिं अल्लाह ताला इन्हनि अरबन जी सिफ़त खे हिन क़ुर में बयानु कयो आहे पर सुभान अल्लाह ॾाढे चओ माशा अल्लाह जी छा थो फरमाए टियों सिपारो सूरे कुरैश आहे अल्लाह फरमायो अल्लज़ी अतअमहुम मिन जू कि उहे माण्हू आहिनि जेके बुखारनि खे खाराईंदा आहिनि अतअमहुम जेके ताम ॾींदा आहिनि कंहिंखे मिन जू बुखारनि खे ॿियो छा सिफ़त आहे फलियअबुदू रब हाज़ल बैत काबतुल्लाह जे अंदरि वञी इबादत बि कंदा आहिनि त तवाफ़ बि कंदा आहिनि टे नंबर ते कहिड़ी सिफ़त आहे व आमनहुम मिन ख़ौफ़ टे नंबर ते ख़ौफ़ जा रस्ता जेके उते अमन क़ाइमु कराईंदा आहिनि ख़ौफ़ जे रस्ते सां हूंदा रब निकिरी करे वञी करे अमन कंदा आहिनि असां वरी हथ सां रस्ता अॼुकल्ह असांजा ख़ौफ़ में वकोड़ियल आहे कंहिं बि इलाइक़े में असांजे में को रोड न रहियो आहे जिथे अमन हुजे हालांकि क़ुर करीम में टे सिफ़तूं इंसान जूं बयानु कयूं आहिनि हर इंसान में टे सिफ़तूं हुजनि फलियअबुदू इबादत कंदड़ हुजे ताम खाराईंदड़ हुजे टे नंबर ते अमन वारो हुजे अमन चाहे बि अमन ॾे बि जंहिंमें इहे हूंदियूं अल्लाह जो फरमाए मां अल्लाह हुन सां राज़ी हूंदो आहे मां अल्लाह जी रज़ा हुन सां हूंदी आहे हालांकि कंहिंजे लाइ फरमाए इहो इलाफ़ कुरैश
कुरैश जे बारे में ईलाफिहिम रिहलत शिताए वस्सैफ, इन्हनि जा राति जो जेके सियारे उन्हारे में सफ़र हलंदा हुआ, राति जो वञी सफ़र कंदा हुआ, उते उताकुनि में लहंदा हुआ, त इन्हनि जी बि जेको आहे देरि ताईं महिमान नवाज़ी थींदी हुई। हिकु सखा इहा अरबनि जी, ॿियो दुश्मनी अरबनि जी, इहा बि इंतिहा ते हूंदी हुई। हिन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे किताब मुहम्मद रसूलुल्लाह में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ी औरत आहे, उनजे औरत जे बाग़ में उठ पियो ॿिए जो, जीअं असांजे फसल में का बकरी पवंदी आहे, का मेंह पवंदी आहे, अकल ॾींदा आहियूं, उन औरत जे उन बाग़ में उठ पियो। औरत वटि तलवार हुई, देरि न कयईं, उठ ॻिची कटे छॾी। हमरा खे ख़बर पई त मुंहिंजो उठ फलाणे जे बाग़ में वेहो, औरत अची करे उन जेको उठ जी गर्दन लाथी आहे, वो तलवार सां भॼंदो आयो, उन औरत जो अॻु वठी देरि न की औरत जी छाती कटे छॾी। औरत जी छाती कटे छॾी एवज़ में, उठ जे एवज़ में। इता उनजो झगड़ो शुरू थियो। हलंदे हलंदे 300 साल झगड़ो हलियो, जंहिंमें 70,000 माण्हू मुया इन उठ जे करे। एॾी अरबनि में वरी आहे शिदत, यानी हिकु उठ जे गाह खाइण जे करे, औरत जी छाती लाहिण जे करे जेको झगड़ो शुरू थियो, 300 साल हलियो आहे, जंहिंमें 70,000 माण्हू क़तल थिया। अहिड़नि बदू औरत जेका अरबनि खे, अहिड़नि अणजान अरबनि खे ये रंग लातो त तो असांजो महबूब रंग लातो। चओ सुभान अल्लाह। खुद न थे जो राह पर, खुद न थे जो राह पर, औरों के हादी बन गए। क्या खबर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। ये अरब वेचारा जेके ख़बर बि कोन, ये रहबर बणिजी आहे न बा। हुयो त अॻ में उमर नाले, मगर सोने नबी जे दरबार में ख़ादिम थियो त उमर फारूक बणिजी वियो। अबू बकर आयो त सिद्दीक़ अकबर बणिजी वियो। उस्मान आयो त ज़िन्नूरैन बणिजी वियो। हज़रत हैदर करार आयो त शेर ख़ुदा बणिजी वियो। ये सहाबनि खे जेकॾहिं फैज़ मिलियो त सोने नबी जे वटां मिलियो। अल्लाह ताला इन्हनि जे घोड़नि जा कसम थो खणे, जेके सुंब घोड़े जा ये ज़मीन रेतीले ते हलनि था, ये सुंब जॾहिं ज़मीन जे पत्थरनि ते लॻनि था, चङा थियूं उॾरनि। अल्लाह उन जा कसम थो खणे क़ुरान में। मां तव्हांजे साम्हूं सूरत खोले करे पढ़ां थो। हे 3 सिपारो आहे, सूर आदियात आहे। अल्लाह ताला तो फरमाए वल आदियात ज़बहा फल मूरियात कदहा फल मुगीरात सुबहा फासरन बिही नक़आ फवसतन बिही जमआ। फरमा तुमा के कसम आहे जॾहिं सुबुह जो घोड़ा डोड़नि था। चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह में सुस्ती छो आहे? पघर आया आहिनि त चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला तो फरमाए इन्हनि घोड़नि जे सुंबनि जो मूंखे कसम आहे। कहिड़ा घोड़ा? असां वारो घोड़ो जेको निकिरे थो सवारे सिंगारे करे पोयों हलेसि थो मातम लॻो घोड़ो, इहो घोड़ो आहे? इहो न आहे सहाबनि जे जेको सवारी जो घोड़ो आहे, जंग जे मैदान ते हले थो। अल्लाह उन्हनि घोड़नि जा कसम थो खणे, चुंडनि जा कसम थो खणे, हिणकाटनि जा कसम थो खणे। अल्लाह तो फरमाए जॾहिं हिणकनि था, अब मारिजी इंसान थो, घोड़ो कीअं थो अॻिते वधे? जंग में घोड़ो वधंदो आहे, वो भली लही पे घोड़ो अॻिते वधंदो, तीर लॻे घोड़ो वधे, तलवार लॻे घोड़ो वधे। हे पंहिंजो दिफ़ा थो करे, हिनखे दिफ़ा में अॻियो ज़िर आहे, अॻियो पोश पातल आहे। मर्द अॻियां जेको लड़े थो बहादुर, हो पाण खे ज़िर सां ढके थो, मगर बेज़ुबान जानवर बहादुर में एॾो अॻिते आहे जो पंहिंजे मर्द खे अॻिते न थो, तलवारुनि जी परवाह नथो करे। ॾिसो न अल्लाह ताला केॾो घोड़नि जा कसम तरी थो खणे। घोड़ो एॾो पहलवान आहे। ख़ैबर जी लड़ाई जॾहिं लॻी, घोड़ा जेके खावनि पिया साहब, छो त का शइ न रही। साईं बुख ते हू हाणे जंग वधी वई आहे, ॾींहं घणा थी विया आहिनि, तूल पकिड़िजी वई आहे। जंग वाकड़ी थींदो आहे, अदा हिते 2 ॾींहं, ॿिनि मां 5 थींदा आहिनि।
अदा हिते महीनो हलणो आहे, महीने में 1.5 महीनो जंग में लॻी वेंदो आहे। हिकु ॾींहुं ख़ैबर जी लड़ाई लॻी, सामान थोरो हो, चई वेझो जेको आहे मको मदीनो वेझो आहे, घुराए वठंदासीं मदीने खां। हाणे पहुचे केरु जंग मां निकिरी करे, साहबनि खे फरमाई जंहिंखे बुख लॻी आहे अॼु घोड़ा खाओ। देरि कोन कयो, जंवर जेके हुया घोड़ा उठा गोंदा पिया पंहिंजो हर खाईंदो पियो वञे। हेॾो जॾहिं घोड़े में जो कोस पियो, हिकिड़े साहिबी साईं जे सही हे जंग जे विढ़ण वारा घोड़ा आहिनि, जे ईअं पुठा विया त हिकिड़ो घोड़ो कोन बचंदो। सिफर में ख़बरदार, इहो घोड़ो अॼु मां ऐलान कयो आहे, अलाह जो हुकुम आयो आहे त साहबनि खे बुखाए न छॾ, पेट में हूंदो त कुझु थींदो। बुखे पेट ते बि विढ़ण वारा आहिनि, रोज़े सां बि विढ़ण वारा आहिनि इहे, मगर मां ॾिसां थो कमज़ोर आहिनि, इनखे अॼु खा। हुज़ूर फरमाया अॼु खां पोइ घोड़ो बंदि आहे खाइणु, बसि। घोड़ो ख़ैबर में बंदि थी वियो, जेको खाधो सो खाधो। उठ खाओ, हाणे उठ खे मज़े सां खाओ, उठ जो गोश्त मज़े सां खाओ, उठ जो खीर मज़े सां पीओ। घोड़ो बंदि थी वियो। अल्लाह घोड़नि जा कसम खणी चयो, फरमाई अल इंसान लिरब्बिही लकनूद। इंसान पंहिंजे रब जे साम्हूं नाशुक्र आहे, कॾहिं बि रब जो शुक्र नथो करे। शेख साईदी रहमतुल्लाह अलैह वञे पियो जुमे जी निमाज़ ते, अल्लाह जो वली हुयो, जुमे जी निमाज़ ते वञण वारो थियो, वज़ू करे उन वज़ू खाने में निकितो ॿाहिरि त हमरा जा जूता विया। ये अॼुकल्ह ॾिसो था मस्जिदनि में बि नओं छॿो नओं बूट आयो त हमरा खणी वियो हलियो, आयो निमाज़ ते आहे, पाण बि अची निमाज़ बि पढ़े थो। अहिड़ा बि मुस्लमान आहिनि न, पाण बि निमाज़ पढ़े गॾु हुयो, भलो जोड़ो आहे यार, हाणे मां न वठी सघंदुसि, खणी इहो ते वञई। माशाअल्लाह, तुंहिंजी मुस्लमानी खे सलाम आहे, तुंहिंजी निमाज़ खे, तुंहिंजी तकबीरुनि खे, इमाम जे पुठियां बीहण खे। हाणे शेख सादी ॾिठो जूतो कोन्हे, अंदरि हलियो निमाज़ ते, या अल्लाह हे मस्जिद तुंहिंजी आहे, मां बि तुंहिंजो आहियां, जूता बि तुंहिंजी महिरबानी सां वरिता, माल तुंहिंजो आहे, सखी तूं आहे, पाण ॼाण मां तव्हां ॾेई थो छॾियां। वयो अंदरि निमाज़ ते, निमाज़ पढ़े निकितो, अल्लाह खे तव्हां ॾिनी थमा, मर्ज़ी जो मालिक आहे, ॿाहिरि जो निकिरे त हमरा खे जंग ई कोन हुई, वेठो अल्लाह जो ज़िक्र करे पियो, चओ न सुभान अल्लाह। जंग कोन हुयसि, माज़ूर हुयो, अल्लाह जो ज़िक्र वेठो करे पियो त अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे, अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे, ज़िंदगी ॾिनई, साह ॾिनई, सिहत ॾिनई, पेर न आहे हलां त पियो। शेख सादी रहमतुल्लाह जीअं निकितो, जूते ॻोल्हण जा वठी वञ, मुंहिंजो हिकिड़ो जूतो न आहे, हिनखे त पेर बि कोन्हे। इनखे ॾिसंदे अल्लाह जी ज़ात यादि पियसि, यकदमि थी मुंहिंजो अल्लाह सजदे में किरी पियो, तुंहिंजो शुक्र आहे, मूंखे पेर त ॾिनई, वधि में जूतो हले वियो, पेर त सलामत आहिनि न। त माण्हू मथां ई खे न ॾिसे, हेठां ई खे ॾिसे, ईअं न मथे बंगले खे ॾिसी करे पंहिंजी कोठड़ी बि ड्राहे छॾे, जेको नंढो छपरो थी कि मां बि बंगलो ठाहियां। अल्लाह जी ॾाढो घुरंदो रहो, अल्लाह का जे रब बंगलो ॾे बि ग़रीब खे देरि कोन्हे, आहे कोन बा। अल्लाह वरी आज़माईंदो आहे, तख़्त ते बि आज़माईंदो आहे, तख़्ते ते बि आज़माईंदो आहे। कॾहिं ज़रदारी खे कराची जे जेल में छा हुया कि मच्छर था खाइनि, आहे न, हुयो न बा, कि मूंखे मच्छर था खाइनि, सहूलियत कोन्हे, टीवी कोन्हे, फलाणो कोन्हे, पखो कोन्हे। हो वरी चवंदसि बाबा कहिड़ो वरी तूं हिते ताम खाइणो आहे या शादी खाइणो आहे जो तोखे हर सहूलियत ॾियो, जेल आहे वेहो न। अॼु वरी उहो ई माण्हू आहे वेठो सदर खे ॾियो, सभु सलामी था त निकिरे थो त फ़ौज जे टूटू लॻी पई आहे, अलाह जी मर्ज़ी आहे न। कॾहिं असीर आहे, कॾहिं वज़ीर आहे, ऐं अल्लाह जी घुर आहे, जंहिंखे अल्लाह वज़ीर आज़म करे, जंहिंखे सदर करे, जंहिंखे असीर करे। कल्ह वरी हो वेठो हमरा अची, मां वज़ीर आज़म आहे, ॾिसो छा मां छा हुयो इमरान ख़ान। अॼु हमरा खे वरी केरु हिकिड़ो केस चढ़े थो त ॿियो लहे थो, चढ़े थो त ॿियो न छॾींदासीं तोखे, न छॾींदासीं, न छॾींदासीं तोखे, ख़बरदार। अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी आज़माइश आहे इंसान खे। बेसी फरमां त अल्लाह खां सदाईं आज़माइश खां पनाह घुरंदा कयो, रब तूं पनाह ॾे, इम्तिहान खां आज़माइश कयूं। पर जे अची वञे अल्लाह मोकिले, पोइ बुज़दिल न थियो, सब्र सां मुंहुं ॾियो। हा जॾहिं अची वञे का बि आज़माइश आहे, दुनियावी आज़माइश आहे, मिटनि जी आज़माइश आहे,
माली आज़माइश आहे। पोइ नबी सी फरमावा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उनखे बीही करे मुड़साणे इन सां मुंहुं ॾियो उनखे। अलाह मोकिली आहे सब्र करिणो आहे। जितो असांजे मुर्शिद हुसैन जेको आहे करबला में घुरई त जंग न, बच्चा जेको ॾींदो आहे जंग त न ॾींदो आहे, बच्चा पंहिंजा वयो दीन जे कम सां, पर ओच ते उन्हनि मढ़ी त मुड़ुस ॾेई मुंहुं ॾिनई न आहे न बा, मुड़ुस थी करे मुंहुं ॾिनई, बच्चा कुहायई पहुचे न थियो। पंहिंजा बच्चा अली असगर जहिड़ा मासूम, पंहिंजा बच्चा अली अकबर जहिड़ा जवान बच्चा, कासिम जहिड़ा घोट बच्चा, हसन जो पुटु पर्ची न हाणे पोइते मोटण बुज़दिल जो कमु आहे। जे जंग मढ़ी वई आहे त मुंहुं ॾियणो। पोइ जॾहिं मुंहुं ॾिनई त अॼु ताईं नालो उनजो ज़िंदा आहे या उन कातिल जो ज़िंदा आहे? सुहिणे हुसैन जो ज़िंदा आहे न, क़यामत तक उनजो नालो रहंदो। उन बुज़दिल जो के नाले वठण वारो कोन्हे। हक़ इहो अथव, हक़ ते ॼमी रहो, हक़ ते जेको आहे पाण खे इस्तक़ामत में रखो। अल्लाह ताला जो बयान कयो, अर्ज़ पे कयो इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। अल्लाह फरमाते इंसान जेको आहे नाशुक्र आहे। थोरी मिल्कियत मां वैसे बुखार थी पियो आहे, 10 रुपया हुया, अॼु 100 रुपयो लॻंदो, कीअं कयां? सुई बि लॻंदी, दवा बि वठंदुसि, गोरी बि वठंदुसि, थेली बि चढ़ंदी, अलाए मलेरिया आहे अलाए छा आहे, टेस्ट बि थींदी। अल्लाह जी शिकायत कंदो, अल्लाह माॾे छो मोकिली बुखार? इहा शिकायत अल्लाह जी शिकायत न कर। बीमारी भी अल्लाह की तरफ़ है, सेहत भी अल्लाह की तरफ़ है। तो के सेहत रखी। एक दफ़े एक मानू के पट्टी बदल हुई, मथे में सूर अस, पट्टी बधी आई, असां बधा हूं न पट्टी सूर पवंदा, छिके करे कपिड़ो बधा हूं त रगा बंदि थियनि, छिकजनि, ऐं इनखे थोरो जेको सोड़ थिए त रगा गरम थियनि। बसि गरम थींदो त सूर हल्को थींदो। इनमें कोई दवा दारू न आहे पट्टी में, सिर्फ़ु इहा आहे त छिके ॿधबो, रगा फूकबियूं, ऐं रगा गरम थींदियूं, रतु गरम थींदो, सूर हल्को छॾे वेंदो। हाणे उन हमरा पट्टी ॿधी त हज़रत हसन बसरी साम्हूं अचे पियो, अल्लाह जो वली हुयो। अबा जी छा जी पट्टी ॿधी थी? से मथे में सूर पियो आहे। कॾहिं पियो थी? अॼु पियो आहे। कि नंढे लाको एॾो सारो थियो, वॾो थियो, अॻे कॾहिं सूर पियई कि न? अॼु पियो आहे। अल्लाह अकबर जी करे अफ़सोस, कॾहिं एॾी ज़िंदगी शुक्र जी पट्टी ॿधाई, सेहत में रहे, हर शइ में रहे, शुक्र जी पट्टी कोन ॿधाई। अल्लाह तोखे हाणे थोरो टाइम थियो आहे, कलाक बाद तोखे थोरो आज़माइश जे लाइ मथे जो सूर ॾिनो, यकदमि शिकायत जी पट्टी ॿधाई, वारो मूंखे सूर आहे। अल्लाह वारे जी नज़र एॾे हूंदी आहे। ये भिटाई सी रहमतुल्लाह फरमायो, चए थो छाखे वञी छो बेली थिए बियन जो, चो सुभान अल्लाह। जेके भिटाई खे मञो था ॾाढे चो सुभान अल्लाह। छाखे वञी छो बेली थिए बियन जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ लाज़ी। जेतो मारू मिट मल्हीर जा सभई परखियासूं, सुखे वसे सभु को पर ॾुखे तूं ई तूं, मौला मथा मूं बुढ़ो न लाहे जुबाज जो। वरी मिटाई फरमाए थो, सारी रात सुबहान खे जागी जिन यादि कयोन, उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कौड़े कन सलाम अचो आतड़ उन्हनि जे। वरी मिटाई फरमाए थो, वहदहू ला शरीक लहू, इहो विहाए जो वी खटी जे हाराए हंध तुंहिंजो ही, पोइ पाण ई चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। मिटाई फरमाए थो, वहदहू ला शरीक लहू, चओ चवंदो आओ, फर्ज़ वाजिब सुन्नतूं तीनूं तर्क न पाए। फर्ज़ वाजिब सुन्नत, अब सवली सिंधी ॻाल्हायां थो, सखर पीर ॻोठ वारा ख़ैरपुर वारा बि तव्हां सम्झो, बसि सम्झो था न सिंधी ॿोली भिटाई सवली सिंधी। फर्ज़ वाजिब सुन्नतूं तीनूं तर्क न पाए, चए थो टई न छॾिजां, फर्ज़ वाजिब सुन्नतूं न छॾिजां। ऐं असां वारा वरी दरवेश छा था चवनि, चइसि नियत साफ़ निमाज़ ई माफ़। हल बाबा हिकिड़े धक सां
अरे तुझी नियत सफ़ा है, तू नथो पढ़े, बाक़ी इमामनि जी सफ़ा न हुई जो तूं गोॾा खोड़े निमाज़ पढ़ियो, मां नियत सफ़ा हुनजी न हुई न। तो 15वीं सदी जी नियत सफ़ा है दरवेश जी हा, जो किन में ॼमे किन में उथे, तुंहिंजो खाइण बि कहिड़ो, तुंहिंजो पीअण बि कहिड़ो। नबीअ जेके साफ़ हुया, हर लिहाज़ सां गुनाहनि खां पाक हुया, उन्हनि बि निमाज़ पढ़ी। उन्हनि पढ़ी आहे त पोइ असां त असां मोतबर आहियूं जो असां त माफ़ थींदी, को मूरी आहे त को गजर आहे। निमाज़ माफ़ न थी आहे कंतऊं। शिमरा पलीद मस्त था खंजर के वार में, आशिक हुसैन मस्त था दीदार यार में। वो चए पियो मां देर न कयां, मूंखे माल मिलंदो, मां सिर जुदा कयां, सुन हुसैन चई जल्दी कर त मां रब जो दीदार कयां। सजदो कई न कई, आख़िरी सजदो कई न, तव्हां सां बि सजदे जे लाइ आहियूं न। इहो सजदो क़ीमती थी, इहो छाजे लाइ क़ीमती बणायो वियो? अल्लाह फरमायो त हाणे पेशान बि मां ॾिनी मां, नक बि मां ॾिनो मां, कन बि मां ॾिना मां, अखि बि मां ॾिनी मां, वात बि मां, इहे सभु इहे शयूं हिते रखियल आहे न। हाणे हेॾी जंग आहे, हिन में को ॿियो उज़ो आहे? अखि कन हेॾे काॾे लड़काए छॾिया न, इहे सभु हिन ज़रे में रखे छॾे। कन भी हिते रखी, नख भी हिते रखी, ॾंद भी हिते रखी, वात भी रखी, नक भी रखी, हवड़ा भी रखी, सॼो सिलसिलो हिते रखी। हाणे इहो बणिजी पियो मुंहुं, इन सॼे खे छा चइबो? मुंहुं। अलाह फरमाए थो त मां ॾिसणु चाहियां थो त हाणे पैदा मां कयो त मां इहो मुंहुं मुंहिंजे आॾो झुकाए थो या वरी शैतान वांगुरु गुरूर करे थो। जे झुकायई त कामयाबु आहे, पोइ तोखे कामयाबु बणायमि, तुंहिंजो सर्टिफिकेट जन्नत में आहे। ऐं जे हेॾे होॾे की मां सुहिणो, मुंहिंजो नक सुहिणो, मुंहिंजी अखि सुहिणी, मुंहिंजो वात सुहिणो, मुंहिंजा तारा सुहिणा, मुंहिंजी भेनरियूं सुहिणियूं, मां वॾो ॿुधाईंदो कननि खां। अलाह फरमाईंदो अॼु ॿुधाईंदो, सुभाणे जो ॿोड़ो करे छॾिया आहिनि, करा इलाज को। अॼु ॾिसे थो, सुभाणे जो इन अखि हूंदे बेनूर कयां पोइ अमेरिका जा डॉक्टर बि तुंहिंजो इलाज न करे सघनि। अॼु वात मां ॻाल्हाए थो, सुभाणे वात बंदि कया, ज़ुबान बहिजी वञे, उनजे करे उज़वा मां ॾिना थमा। ऐं उज़वा इज़त वारा बि इहे आहिनि। माण्हू हीअं ॿिनि हथनि जो भूंडो ॾींदो आहे न, छा खे ॾींदो आहे? मुंहं खे न, कॾहिं को ॼंग हथ खे ॾींदो, इंसान जो इज़त वारो चहिरो मुंहुं आहे न। हस्कार ॾींदो, जेकॾहिं कावड़ अचे जहिड़ो करिणो हूंदो त चवंदो हाणे हिते ॾियांसि कावड़ अचे न। इज़त वारो चहिरो इंसान जो अलाह फरमाए थो मुंहुं आहे, मां इन मुंहं खे पंहिंजे आॾो झुकणु ॾिसां थो। इबादत में अलाह जो ग़र्ज़ कोन्हे असां तव्हां, असांजी कहिड़ी इबादत? हिते निमाज़ था पढ़ो त साईं जो ख़्यालु मिशन में आहे, जल्दी थिए त मिशन चालू कयूं, साईं आहे न। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त गर्मी वधियल आहे, जल्दी थिए त हाणे पूरी कयां त मां बि गिरह मानी जो किथे खावां। ॿिए कंहिंजो ख़्यालु दुकानदार जो हूंदो त निमाज़ पूरी थिए त जल्दी दुकान खोलियां, को ग्राहक ॿ टे इहे बि खामखा हलिया वेंदा। हिकिड़े अलाह वारे जो किसो ॿुधायाईंदो, अलाह वारो आयो पंहिंजी माउ खे गांइ ॾियणु, बसि आख़िरी वाक़ियो दुआ त घुरो। उहे ॿई अलाह वारा भाइर हुया, हिकिड़ी माउ जा पुटु, हिकिड़ो वली हुयो, हिकिड़ो आलिम हुयो। उन अची दाह ॾिनी, आलिम अची माउ खे त अम्मा मां निमाज़ पढ़ायां थो, मुंहिंजो भाउ मुंहिंजे करे निमाज़ छो थो पढ़े? मां आलिम आहियां, किताब पढ़िया आहिनि, इनखे बि ख़बर आहे मुंहिंजे करे निमाज़ नथो पढ़े। बीहे थो, अलाह करे बीहे थो, झट खां पोइ भॼी निमाज़ हलियो थो वञे। इहा त रहंदो ख़्वारी न, या त अचे ई न। अम्मा चयो अबा अचे, मां हिन बुज़ुर्ग सां ॻाल्हायां थी, इहो कहिड़ो बुज़ुर्ग आहे जो तुंहिंजे करे निमाज़ नथो पढ़े? भाउ जे करे हुनखे घुरायो अमड़, अमड़ जॾहिं घुरायसि अची वियो, अमड़ जी हुकुम, अबा जी तुंहिंजे भाउ दाह ॾिनी आहे, तूं निमाज़ ते बि वञे थो, वज़ू करे पोयों बि बीहेसि थो जमात में, जॾहिं अलाह अकबर निमाज़ पढ़ाए थो, पोइ रुकू में सजदे में तूं टोड़े करे हलियो थो वञे? हा अम्मा बाक़ी सही थो चए। छाजे लाइ? चई अम्मा मां निमाज़ में बीहां थो, हो बि निमाज़ में, मां ॾिसां थो, मां तवजो कयांसि थो दिलि ते, सम्झी? कशफ जा क़िस्म आहिनि। जी मां तवजो कयांसि थो दिलि ते त हिन बुज़ुर्ग जी दिलि हले किथे आहे, हेॾे होॾे वेठो डोड़ाईंदो अचे त पोइ मां त सोचां त मां कंहिंजे करे निमाज़ पढ़ांदो। हिन जी दिलि त हिकु जाइ ते आहे, पर पोइ मां भॼी हलियो थो वञां, मां त जॾहिं दिलि हिन जी पूरी अलाह ॾे न आहे त मां कॾहिं छो पढ़ांसि? हो बि अची वियो,
चई अबा हाणे ॻाल्हि मां हिन जी ॿुधी आहे हे थो चए त मां दिलि ते तवजो कयोमांसि दिलि तुंहिंजी जेको आहे हेॾे होॾे हुई त हिन बात न पढ़े मां वरी जेको आहे उनखे चयो अबा तूं ईअं छो थो तवजो करे चई मां इंसान आहे मां छा कयां बीहां थो तवजो करे पर हेॾे होॾे हली थी वञे मुंहिंजे वस जी ॻाल्हि त न आहे चई ॿई मुंहिंजे कम जा न आहियो मां कावड़ थी करे चयो ॿई मुंहिंजे कम जा न आहियो तूं तो बीहे तुंहिंजी दिलि हेॾे होॾे अची तॾहिं माने मां ऐं हे बि त कम जो न आहे हे बि चए थो मां वरी दिलि ते तवजो थो कयां इन जो बि तवजो अलाह ॾे कोन्हे न बेटा ई फरमायो कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाओ पर जिन रिझायो अलाह तो न अचे अल्लाह खे रिझाईंदासूं पर चईंदासूं अल्लाह से असांजो हामिल नासिर